के रब्बुल आलमीन जल जलालहु व मन वालहु हक कई सच बुधी शाल उन जे मथा अमल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन। अल्लाह पाक जल जलालहु व मन वालहु फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ हवा के आज़माईंदासूं खौफ जे ज़रिए वल जूए बुख जे ज़रिए व नक्स मिनल अमवाल वल अनफुस माल तहांजा ऐं जानियूं आवाजूं छुटंदियूं उन जे ज़रिए तव्हांजो असां इम्तिहान वठंदासूं। वसमरात अवांजा फल फसल पोखूं उन्हनि जे मथां इम्तिहान ईंदो। पोइ जॾहिं तव्हां इन सभिनी इम्तिहान में कामयाब थींदो रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इरशाद फरमायो वबश्शिर साबिरीन ऐ प्यारा महबूबा इन सब्र करण वारनि खे अल्लाह जी तरफ खां मुबारक ॾे। सुभान अल्लाह। अल्लज़ीना सब्र करण वारा कहिड़ा आहिनि जिन खे ख़ुदा जे तरफ खां बशारत मिले थी। अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन उहे आहिनि जॾहिं उन्हनि जे मथां का बि तकलीफ़ ऐं मुसीबत ईंदी आहे क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन तो वे इहे चवंदा आहिनि राज़ी थी करे पंहिंजे रब खां तासी रब जा आहियो। रब करीम ई असांखे मोकिलियो आहे पैदा फरमायो आहे वरी असांखे बि ख़ुदा पाक जे तरफ़ ॿीहर मोटणो आहे। रब करीम जी ज़ात उन्हनि जे लाइ फरमायो उलाइक अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमा ही उहे मुजाबाना आहिनि जंहिंजे मथां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जूं सलातूं ऐं रहमतूं आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून ऐं इहे ई सही राह वारा हिदायत वारा आहिनि। इन्हनि खे ई ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात सौ रस्तो ॾेखारियो आहे। इन्हनि खे ई हिदायत वारो चइजे। क़ुरान पाक में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन्हनि जी इन लफ़्ज़नि में तारीफ़ फरमाई आहे। आवाज़ ताईं ॿुधो आहे त सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु हक़ ख़ातिर पंहिंजी जान कुर्बान कई ऐं कंहिं बि तकलीफ़ जी परवाह न कई। क़ुरान शरीफ़ में बयान थियल आयतुनि में जेके जेके इम्तिहान जा मौक़िआ आया जान जे मथां ॻाल्हि आई त बि इमाम साहब परवाह न कई। औलाद जे मथां तकलीफ़ आई त बि हज़रत इमाम साहब परवाह न कई। उन्याई बुख जी बि हज़रत इमाम साहब परवाह कान कई। इन सभिनी मरहलनि मां पार थी करे हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम अहिड़ो इम्तिहान ॾिनो जो अहिड़ो अॼु ताईं कंहिं इम्तिहान कोन ॾिनो आहे। ऐं कामयाबी बि इमाम साहब खे ई मिली। कामयाबी इन जो नालो न हूंदो आहे त दुश्मन खे दसिजे। कामयाबी इन जो नालो हूंदो आहे त इंसान जेको प्रोग्राम खणी अचे उन पंहिंजे प्रोग्राम मां हथ न कढे। सिर वञे जान वञे हड़ वञे कुझु बि वञे पर पंहिंजो प्रोग्राम जेको माण्हू मैदान में खणी ईंदो आहे उन प्रोग्राम खां न हटिजे ऐं उन प्रोग्राम जे मथां कारबंद रहिजे। पाण त उन जे मथां हलिजे पर ॿियनि खे बि उन जे मथां हलाइण जी कोशिश कजे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु करबला जे मैदान में हक़ जे बोल खे बाला रखियो। हक़ जी ॻाल्हि जो गर्दन ऊंचो रखियो। अल्लाह पाक जल जलालहु व मन वालहु जे राह में कुर्बानी ॾेई सुरख़ुरू थी करे पंहिंजी शहादत माणी ऐं शहीद खे ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात क़ुरान पाक में अवां ॿुधो आहे मां अॻु में ॿुधाए तव्हांखे आयो आहियां। रब करीम फरमायो आहे त ख़बरदार शहीद खे मथां मौत जो अथव शहीद जहिड़ो आहे। अहिड़ी हयाती शहीद खे रब करीम अता फरमाए। शहीद जो मक़ाम एॾो वॾो जो अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में फरमाए त शहीद जहिड़ो आहे। मां चवां थो त मरणो त हर हिक खे आहे। सभु कंहिंखे मरणो आहे। बिस्तरे ते बि मरंदो रस्ते में बि मरंदो के चोरी में था मरनि के धारे में मरी था वञनि के हराम मौत मरी था वञनि पर मौत उहो भलो आहे जेको अल्लाह जे राह में ख़ुदा जे दीन जे सरबुलंदी जे लाइ अची पवे। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि त हिकिड़े शख़्स जो कौल आहे त जेकॾहिं माण्हू 100 साल जहिड़ो रहे ऐं 100 साल जहिड़ो रहे गिदड़ थी करे तो 100 साल जी हयाती कंहिं कम जी कान्हे पर जे हिकिड़ो ॾींहुं जहिड़ो रहे पर हिकिड़ो ॾिहाड़ो शींहुं थी जहिड़ो रहे त हिकिड़ो ॾींहुं 100 साल खां भलो आहे। 100 साल वारी हयाती गिदड़ वारी उन खां हिकिड़ो ॾिहाड़ो शींहुं थी रहण जो भलो आहे। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु इहो असांखे सबक़ ॾिनो त अवां 100 साल न जहिड़ा रहो अवां 1000 साल जहिड़ा न रहो
हिकड़ी घड़ी जेरा हुजो पर वाह हिकड़ी घड़ी ताजी अल्लाह जे रसूल जे अल्लाह जे रसूल जे रज़ा ख़ातिर हुजे, बहादुरी वारी हुजे, दिलेरी वारी हुजे, खुदा जे राह में सिर कटाइण वारी हुजे, उधरी तव्हांखे शहादत जो ताज मथे में विधो तो खुदा जो क़ुरान तव्हांखे क़यामत जी जेरनि में शुमार फरमाए। मां इमाम मुस्लिम जे वाक़े ते अचां थो पर हिकिड़ो वाक़ियो यादि आयो आहे, दुरूद पढ़ तोखे ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात हिकिड़े ॾिहाड़े जंग जो ऐलान कयो आहे, लड़ाई जो ऐलान थियो। असर जो टाइम आहे, फजर जी बांग खां अॻु में मदीने शरीफ में हुजूर पाक अलैहिस्सलाम हज़रत बिलाल खे चयो त बिलाल बांग खां अॻु में मदीने शरीफ जे गलन में ऐलान कर त नमाज़ पढ़ी फौरन रवाना थींदासीं, घर मां अचो त तयार थिया, अचो फलाणी जंग ते हलणो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जो प्यारो सहाबी हज़रत बिलाल आल ऐलान जंग जो कंदो रहियो आहे मदीने पाक जे शहर में। ऐं मुसलमानो, अल्लाह जे हबीब फलाणी लड़ाई जे लाइ मुजाहिदन खे तैयार फरमायो आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जो हिकिड़ो सहाबी सॻोरो आहे, महबूब पाक जो गुलाम आहे। उन्ही रात हुन जी शादी थी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत हंज़ला। सभई जो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॾाढे चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जी उन रात शादी आहे, पहिरीं रात शादीअ जी आहे, पंहिंजे घर सुतो पियो आहे, हुन जे कन ते आवाज़ पियो आहे, अल्लाह जे हबीब जो सॾु थियो आहे, हलो जंग ते ख़ुदा जे महबूब पाक तव्हांखे सॾियो आहे। हज़रत हंज़ला रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे ज़ाल खे चयो, ओ मुंहिंजी कुंवार पंहिंजी रात पहिरीं आहे, हिक रात तो मूंसां गुज़ारी आहे, सा रात बि मुकमिल कान्हे का, पर अल्लाह जे हबीब जो सॾु थियो आहे। मां वञा थो अल्लाह जे हबीब जे सॾ ते, महबूबन करीम जे ज़ात बाबरकात जे सॾ ते लब्बैक चई इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ हलाइण वञा थो। जेकॾहिं मोटी आयसि पाण मिलंदासूं, जे मिलिया त मिलंदासीं, न त घोरी जान जतन जे मोटी आयसि त तोसां मुलाक़ात कंदुसि, जे न त रसूलुल्लाह जे दीन तां सिर कुर्बान करण वञा थो पियो। माई हुनखे झलियो आहे त मुजाहिद घणा आहिनि, इस्लाम जा सिपाही घणा आहिनि, तूं न वञे त खोटी कान्हे का, तंगी कान्हे का, अॼो की रात रहो, सुभाणे वञा, सुभाणे की रात रहो, ॿिए ॾिहाड़े वञा, महबूब जे सॾ ते वञी सघे थो। पाण ज़ाल मुड़ुस, मां तुंहिंजी कुंवार आहियां, पहिरीं रात पंहिंजी शादी जी गुज़री आहे। हज़रत हंज़ले फरमायो जे ख़ुशीअ सां इजाज़त ॾे त मां वेंदुसि ऐं शहीद थींदुसि, त क़यामत जे ॾींहुं तूं शहीद जी ज़ाल थी उथंदीअ। पर जे ख़ुशीअ सां इजाज़त न ॾिनई त तलाक ॾेई छॾींदोसांइ, पोइ क़यामत जे ॾिहाड़े मां त शहीद थी उथंदुसि, पर तूं कंहिंजी ज़ाल कान लेखिबी। हाणे जेको वणे सो फ़ैसिलो क़बूल कर। माई अर्ज़ थी करे, ओ हंज़ला, भली तूं हिकिड़ो कलाक मूं वटि रहियो हुजे, भली तूं हिकिड़ी रात मूं वटि रहियो हुजी, पर उहा हिकिड़ी रात या हिकिड़ो कलाक मूंखे क़बूल आहे, तुंहिंजी जुदाई क़बूल कान्हे का। मां चाहियां थी त हिकिड़ो बि तुंहिंजी कुंवार आहियां त जन्नत में बि तुंहिंजी कुंवार हुजां। तोखे इजाज़त आहे जे रसूलुल्लाह जे सॾ ते वञो त तूं भली हली वञ। हदीस पाक में ईंदो आहे त हज़रत हंज़ले खे घरवारी जमल इजाज़त करणी त ख़ुशीअ में अल्लाह जे हबीब ते सॾ ते लब्बैक चई रवानो थियो आहे, पर हिनखे गुस्ल जी हालत हुई, एहतराम जी हालत हुई। हिन सॻोरे खे अहिड़ो त शौक़ ऐं जज़्बो ऐं मुहबत पैदा थी जो हिन खां गुस्ल करण विसरी वियो। अल्लाह इंसान आहे, इंसान पंहिंजे वस कोन्हे को, वेसर यादगीरो अलाह जे हथ में आहे। अलाह हुन जे ज़हन मां ॻाल्हि ई मिटाए छॾी, जहिड़ी हालत में हो अहिड़ी हालत में हलियो वियो आहे। लश्कर में शामिल थियो आहे, लश्कर में शामिल थी उन ॾिहाड़े लड़ाई लॻी आहे। अल्लाह जे फज़ल सां उन हंज़ले जे हथां काफ़िर केतिरा मारिजी आहे, पर हलंदे हलंदे हज़रत हंज़लो पाण बि शहीद थी वियो। सुभान अल्लाह।
महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बरकात के अल्लाह ताला जे ज़ात बरकात कामयाबी अता फरमाई। इस्लाम जो अल्लाह झंडो बुलंद फरमायो आ। अल्लाह पाक महबूबन करीमन जे लश्कर के इज्जत ऐं वक़ार सां नुसरत अता फरमाई आ। काफ़िरन के शिकस्त आई आ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके ज़ख्मी हंदन के खणी अचो त मलम पटी कयो ऐं जेके शहीद थी विया तन के गॾु कयो त तंहिंजो जनाज़ो नमाज़ पढ़ाए दफ़न कयो। जख्मी खणी आया मलम पटी थी मरी विया जेके शहीद थी विया अल्लाह जे राह में कुर्बान थी विया उन्हनि जा जनाज़ा महबूब जे आॾो खणी आया। असहाबन सगोरन हुज़ूर खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभई शहीद लभन था उन सभिनी खे खणी आया हो पर हज़रत हंज़ले जो लाश लभे ई कोन हुई। याद ॻाल्हि विसरी वई आहे। ओयो सहाबी जी रात शादी थी इतलाम जी हालत में लड़ियो कुर्बान थियो नबी करीम के असहाबन तो या रसूल अल्लाह इन सभिनी जा लाश लभी आ असा के अब पक्का त हंज़लो शहीद थी हुआ पर लाश हुन जो लभे ई कोन। फतबस्सम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबन करीमन मुर्गियो आ पाण खिलन था पिया सहाबान कन था या रसूल अल्लाह ॻाल्हि कहिड़ी आ। अल्लाह जो हबीब फरमाए थो ग़ैब दान नबी फरमाए थो ओ मुंहिंजा प्यारा ग़ुलामो हज़रत हंज़ले जो लाश मलाइका आसमान ते खणी तर ॾेई रहिया आहिनि। थोरी देरि खां पोइ ॾिसंदो त हंज़ले जो लाश आसमान तां लही ईंदो। मेरे महबूब पाक अलैहिस्सलाम ॻाल्हि करे बस कई आहे। वाकई थोरी देरि गुज़री हज़रत हंज़ले जे लाश खे अल्लाह पाक जे हुक्म सां मलाइक मथे खणी हुस्न ॾेई जन्नतुल फिरदौस जे पाणी सां वापसि लाहिनि था पिया। अल्लाह जे हबीब पंहिंजे ग़ुलामनि खे ॾेखारियो आहे ॾिसो हंज़ले जो लाश आसमाननि तां लही रहियो आहे। हबीब जे आॾो जमल रखियो वियो आहे त हज़रत हंज़ले जे जिस्म मां मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबू पई अचे जन्नत जे पाणीअ जा निशान लॻा पिया। अल्लाह पाक जे हबीब फरमायो ही गसीलुल मलाइकता यानी इनके मलाइकन हुस्न ॾिनो आहे अल्लाह जे महबूब जे दीन जे सरबुलंदीअ जे ख़ातिर जेको जज़्बे ऐं जोश सां लड़ंदो आहे इस्लाम जी हालत हूंदी आहे। हालांकि शहीद तां तड़ माफ़ आहे शहीद खे तड़ कोन ॾिबो आहे। शहीद जहिड़े हाल में कुर्बान थींदो आहे ओड़े हाल में दफ़न कयो वेंदो आहे। पर ख़ुदा जे ज़ात बाबरकात फरमायो त हंज़ले खे दुनियावी हालत में इस्लाम जी हालत हुई जन खे तड़ कोन ॾिबो आहे पर हिन खे मलाइक तड़ ॾेई महबूब जी ख़िदमत में पेश फरमाइनि था। अवां अंदाज़ो कयो त शहादत को मक़ाम थोरो आहे छा वॾो मक़ाम आहे। अल्लाह वटि वॾी हुनजी इज़त आहे त हज़रत हुसैन आली मक़ाम बि फरमायो त 100 साल जहिड़ो थी रहा उन खां बहितर आहे त हिकिड़ो साल गिदड़ जी ज़िंदगी जे बजाए हिकिड़े साल हिकिड़ी घड़ी शीर वारी ज़िंदगी थी गुज़ारिया त अल्लाह जे आलो सुरखरू त मुस्तफ़ा जे आलो सुरखरू थी वञा। ऐं अल्हम्दुलिल्लाह करबला में हुसैन खटियो चओ अबा हुसैन ॾाढे चओ या हाराए त सूर्य खे शाबाश जो पिण मथे पुरज़ा थियो। उन सूर्य खे लख शाबसूं हुजनि पीउ ॾाॾाणा पाण सैयद सभु मल्हाया जंहिं अबो मल्हायो नानो मल्हायो भाउ मल्हाया चाचा मल्हाया पंहिंजे ख़ानदान जो ॻाढ़ टुटो कई इस्लाम जे झंडे खे हेठि किरन न ॾिनई इस्लाम जे झंडे खे बुलंद कई। इमाम हुसैन आली मक़ाम अहिड़ी कामयाबी हासिल कई ज़ाहिर में शहीद थी वियो आहे पर हक़ीक़त में हुसैन आली मक़ाम जे ज़ात बाबरकात जे दुनिया मां विसाल करण खां पोइ 1 साल जे अंदर जेके बि महबूब सां हुसैन आली मक़ाम सां करबला जे मैदान में लड़िया हा लड़ण वारनि मां हिकिड़ो साल बि को ज़िंदा कोन सभु जा सभु तबाही बर्बादी आहे। इबरतनाक उनके मौत खुदा ॾिनो। मां तोखे इन बारे में अॼु 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां थो सलात पढ़ त मां तोखे तफ़सील सां अर्ज़ कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मद व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। हिकिड़ो मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत ज़ैद बिन अरक़म सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। वॾी उमिरि जो आहे पोढ़ो आहे कूफे जे शहर में रहंदो आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सिर मुबारक जूं 3 मंज़िलूं आहिनि। सिर मुबारक जे सफ़र जूं 3 मंज़िलूं घणी मंज़िलूं अदा ॾाढे ॻाल्हि घणी मंज़िलूं
पारी मंज़िल करबला खां कूफे ताईं, ॿी मंज़िल हज़रत हुसैन आली मक़ाम जी कूफे खां दमिश्क शाम ताईं, टी मंज़िल हज़रत हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक जी दमिश्क शाम शहर खां मदीने पाक ताईं। हुसैन अली मक़ाम जूं टे मंज़िलूं। हाणे हिकिड़ी मंज़िल मां तोखे ॿुधाई आहे अॻे जुमे ते, हाणे अॼु ॿ मंज़िलूं कोशिशि कयां थो त पूरियूं करे ॿुधायां। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मां कूफे जे शहर में रहंदो आहियां, इन वाक़े जी मूंखे ख़बर ई कान्हे का, पोढ़ो आहियां, ज़ईफ़ुल उम्र आहियां, वॾी ॼमार जो आहियां, पंहिंजी जाइ ते मां वेठो आहियां, पंहिंजे दरिया जे साम्हूं मां पंहिंजे घर में वेठो, ओट तो मुंहिंजे भर मां काफ़िलो लंघियो आहे, उन काफ़िले ते जो मुंहिंजी नज़र पई त काफ़िले में नेज़े जे मथां मां हज़रत हुसैन जो सिर सुञातो। महबूब जो सहाबी हो, नबी करीम जे ख़िदमत में रहंदो हो ऐं हुसैन आली मक़ाम सरकार जे कुल्हनि ते सवारी कंदो हो। अबा सुञाणंदो या न सुञाणंदो? महबूब जे बचन खे केरु न सुञाणे? हबीब जो गुलाम थिए त महबूब जा बच्चा ज़रूर सुञाणे न सही। सहाबी आहे हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त जंहिं महिल मां पंहिंजे दरी में निहारियो त मुंहिंजे साम्हूं काफ़िलो लॻियो, उन काफ़िले में नेज़ा उभा हुआ, हिकिड़े नेज़े जे मथां सिर मुबारक हो ऐं सिर मुबारक में सुञातो त हज़रत हुसैन अली मक़ाम जो। उन सिर मुबारक में आवाज़ थो अचे, अमा सिदता अन्न असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातना अजबा। उन क़ुरान पाक जी आयत मुबारक ते मुंहिंजे कननि ते आवाज़ पियो आहे, मां गौर सां ॾिठो, सुञातमि त हुसैन आहे। इहा आयत पढ़ंदो पियो वञे त असहाबुल कहफ वारा ऐं असहाब रकीम वारा जेके अॻियनि नबियनि जा आशिक़ उम्मती थी गुज़रिया हुआ, अल्लाह जे दीन जा मुजाहिद हुआ, जंहिं पंहिंजूं दीन ख़ातिर जानियूं कुर्बान कयूं हुयूं। अल्लाह जे क़ुरान पाक मूंखे साराहियो आहे त अल्लाह असहाबल कहफ वर्रकीम कानू मिन आयातना अजबा। असहाब कहफ वारा ऐं असहाब रकीम वारा कुदरत जे अजीब निशान मां हिकिड़ो अजीब शान वारा हुआ। हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक ते जंहिं वक़्त में इहा आयत मुबारक मां ॿुधी आहे, हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मां चयो त वाक़ई जेकॾहिं असहाब कहफ ऐं असहाब रकीम जो अजीब वाक़ियो आहे त हुसैन तुंहिंजो बि सभिनी खां अजीब वाक़ियो आहे। सिर मुबारक नेज़े ते आहे, पर सिर मुबारक ते नेज़े ते हुजण जे बावजूद बि अल्लाह जे क़ुरान जी तिलावत जारी आहे। मुंहिंजा अदा ईअं कॾहिं बि कोन थियो आहे त सिर कटिजी वञे ऐं सिर कटण खां बाद में क़ुरान ज़बान ते हुजे, लेकिन इहो ख़ासि तरह सां आल बैत जो शान हो, महबूब जे बचनि जो शान हो, जो सिर कटियो पियो आहे त बि ज़बान ते अल्लाह जे क़ुरान जी लोनी लॻी पई आहे। हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो, मां पोढ़ो आहियां, वॾी ॼमार जो आहियां, मूंखां बर्दाश्त कोन थी सघियो इहो मंज़र जो मूं ॾिठो त हज़रत हुसैन आली मक़ाम जे सिर मुबारक खे नेज़े ते ॾिठो आहे, वरी क़ुरान जी तिलावत ॾिठी आहे त फरमाइनि था त मां बेहोश थी किरी पियो आहियां। पोइ जी मूंखे ख़बर न आहे कॾहिं मूंखे होश आयो आहे। इहा मंज़र पूरी करे हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर कूफे खां हाणे दमिश्क रवानो थियो। जंहिं महिल दमिश्क जे वेझो पहुतो त इब्न ज़ियाद जेको यज़ीद जो गवर्नर हो ऐं यज़ीद जो ख़ासि माण्हू हो, उहो अॻे ई पहुची चुको हो शाम में, दमिश्क जे शहर में जेको तख़्तगाह हो यज़ीद जो, उते पहुची चुको हो त जीअं लश्कर जो पहुचंदो, आल बैत पहुचंदा, इहे सिर मुबारक पहुचंदा त मुमकिन आहे न त शहर में को गोड़ थी पवे, फसाद थी पवे, माण्हुनि में को जोश पैदा थी पवे मुंहिंजे ख़िलाफ़ या यज़ीद जे ख़िलाफ़। तंहिंजे करे अबवा त इंतज़ाम कयां, इन जे करे हुन इब्न साद खे इहो काफ़िलो हथ में ॾिनो हो। सॼो सारो लाश आल बैतनि जो ख़ानदान इब्न साद वठूं पे आयो, पर इब्न ज़ियाद जेको हो सो पाण शाम में पहुची चुको आहे। किताबनि में ईअं ईंदो आहे त हुन उते वञी ऐलान कयो त ख़बरदार को बि माण्हू पंहिंजे घर खां ॿाहिरि न निकिरे, ऐं जंहिं महिल असां ऐलान कयूं त मुंहिंजे ऐलान ॿुधण खां बाद में वरी को बि पंहिंजे घर में न रहे, नंढो हुजे, वॾो हुजे, पोड़ो हुजे, जवान हुजे, बीमार हुजे, तंदुरुस्त हुजे, सभु यज़ीद जे दरबार में अची यज़ीद खे मुबारकबादी ॾियो, यज़ीद जे दरबार में अची ख़ुशी मल्हायो। यज़ीद तव्हांखे मिठाइयूं ॾींदो, छाजे करे जो यज़ीद खे अल्लाह हिकिड़े बाग़ीअ जे मथां कामयाबी अता फरमाई आहे। अस्तग़फिरुल्लाह ताला रबी। हुसैन खे बाग़ी पिया चवनि, यज़ीद खे हक़ जो ख़लीफ़ो पिया चवनि। ऐं इब्न ज़ियाद वॾो ज़ालिम हो,
उन जे ज़ुल्म खां माण्हू डिॼंदा हुआ, एतिरे क़दुरु माण्हू बुज़दिल हा जो जंहिं जीअं जो ऐलान ॿुधो त हिकिड़ो माण्हू बि घर खां ॿाहिरि कोन निकितो आहे। समूरे जा समूरा पंहिंजे पंहिंजे घरनि में शाम में दमिश्क में वेही रहिया। हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक जीअं जो रस्ते खां रवानो थी करे पहुतो आहे शाम जे शहर में दाख़िल थींदो हुयो। इब्न ज़ियाद ऐलान करायो त हाणे तारा शहर जा माण्हू सभु यज़ीदी दरबार में अचो ऐं यज़ीद खे थी मुबारक करियो। आम तरह सां माण्हू चवंदा आहिनि, अल्लाह तबारक व तआला उनखे बि शल हिदायत करे, चवंदा आहिनि त यज़ीद जो ॾोह वीचारे जो कोन हो। अरे छो चे हुन रुगो चयो त हुसैन खे गिरफ़्तार करे अचो, मारण जो हुन चयो ई कोन हो ऐं ख़ुशी कोन हो त को हुसैन आली मक़ाम खे शहीद कयो वञे। अबा जेको यज़ीद जी ताईद करे सो यज़ीदी चइबो या न? छा चइबो हुनखे? कीअं न इमाम हुसैन जो दुश्मन हो? कीअं था चवनि त राज़ी न हो? कीअं था चवनि त हुसैन आली मक़ाम खे हुन मारायो कोन हो? सॼो हक़ यज़ीद जो हो, सभु कुझु हुन जे हथ में हो। गवर्नर खे कहिड़ी ताक़त थींदी आहे, नंढे माण्हूअ खे कहिड़ी ताक़त हूंदी आहे, वॾे जे इशारे खां सवाइ कुझु कोन थींदो आहे। वक़्त जो सरबराह ई चवंदो आहे, उन खां पोइ हेठियां माण्हू कदम खणंदा आहिनि। पर हिन वाक़े मां तव्हां अंदाज़ो लॻायो त यज़ीद जी शराअत हुई या न। हज़रत हुसैन आली मक़ाम सचो रज़ी अल्लाह ताला अन्हु उन जो जीअं जो सिर मुबारक यज़ीद जे दरबार में पहुतो आहे त उन ऐन टाइम ते यज़ीद शराब पियो नशे में वेठो हो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमावा इन्नमल ख़म्र वल मैसिर। ऐ मुसलमानों, अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में तव्हांखे ॿुधायां थो त शराब बि मां अल्लाह हराम कयो आहे, जुआ बि मां अल्लाह हराम कई आहे। इन शराब खां बि पाण खे बचाइजो, इन जुआ खां बि पाण खे बचाइजो। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त वध खां वधि जानवर ख़ंज़ीर जो आहे। किनो जानवर जो असां नालो बि उनजो कोन वठणु चाहींदा आहियूं। अल्लाह पाक जो हबीब फरमाए थो उन जे रत में बि अल्लाह एतिरी बदबू ऐं उन में हुर्मत एतिरी पैदा कान कई आहे। ख़ंज़ीर खां 1000 दफ़ा शराब वधीक हराम आहे। कोई माण्हू ख़ंज़ीर खे कुही खाए ऐं तौबा ताइब थिए त थी सघे थो ख़ुदा हुनजी तौबा क़बूल फरमाए। पर शराबी जॾहिं शराब पीए थो, जेसीं ताईं हुनजे जिस्म ऐं वात में शराब जी बदबू या मुस्तफ़ा जी ज़ात बाबरकात फरमाए त अल्लाह ताला हुनखे कतई माफ़ कोन फरमाईंदो आहे। शराबीअ जी 15 शाबान जे रात बि मग़फ़िरत कान्हे, शराबीअ जी 27 रमज़ान जे रात बि मग़फ़िरत कान्हे, शराबीअ जी कंहिं बि भलारी रात मग़फ़िरत कान्हे का। हुनजी मग़फ़िरत इन सूरत में आहे तो आइंदा जे लाइ तौबा ताइब थी करे वरी हुनजे वेझो न वञ जो अल्लाह सां पको इरादो करे गुनाहनि जी माफ़ी वठे, पोइ माफ़ी मिलंदी आहे। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात हर मुस्लमान खे शराब जहिड़े लानत खां बचाए। हुज़ूर अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाईंदा त शराब उम्मुल ख़बाइस आहे। जेके बि दुनिया में बेहयायूं आहिनि, जेके बि दुनिया में ख़राबियूं आहिनि, जेके बि दुनिया में बुछड़ायूं आहिनि, उन सभिनी बुछड़ाइनि जी जड़ ऐं पाण शराब आहे। असां मुस्लमान खे अॼुकल्ह इहो आम फैशन थी वियो आहे, शादी आहे त बि शराब आहे, पार्टी आहे त बि शराब आहे, 4 वॾा माण्हू गॾु शराब आहे। छो बाबा शराब न आहे त वरी महफ़िल छाजी आहे? यादि रखजांइ, शराब ऐं शराब जॾहिं पीअंदो आहे अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो आहे हिन जे जिस्म मां ईमान खणी छॾियो। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेसीं ताईं हुनजे पेट में हुनजे वात में शराब आहे हुन खां ईमान हलियो थो वञे पियो ऐं ख़ुदा न ख़्वास्ता दम परवाज़ थी वियो त बेईमान थी मरी वेंदो। ईमान हुन वटि हूंदो ई कोन को। मुस्लमान पाण खे इन लानत खां बचाइजा, इन ख़राब शइ खां बचाइजा। उहो पेशाब पिए काकूस गंदगी जहिड़ी ख़राब शइ आहे, उहा पंहिंजे पेट। मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमाईंदा हुआ त शराब खे ख़ुदा तबारक व तआला उम्मत जे लाइ इन जे करे हराम कयो आहे जो शराबीअ मां हया छॾियो वेंदो आहे, शराबी मां गैरत छॾियो वेंदी आहे। वाकई असां दुनिया में वाक़िया ॿुधा आहिनि। अलाह विसण खां पनाह ॾींदो जो आमीन। मोतबर माण्हू ॿुधाइनि था जंहिंमहिल खाई पी शराबी पेट भरे ढव कंदा आहिनि पोइ तक़रीबन सभु उघाड़ा हूंदा। काकूस वही वञे, तोड़ो वही वञे, गंदगी थी पवे, हिक ॿिए खे गंदगियूं गारियूं
का हुनखे शराफ़ हया कोन हूंदो आहे। मुंहिंजा भाउ मूंखे ॿुधाए त इन खां वधीक कहिड़ी बेहयाई आहे जो भरी महफ़िल में 50 माण्हुनि जे मुंहं ते वेठो हंगे, 50 माण्हुनि जे मुंहं ते पेशाब वही वञे, 50 माण्हुनि जे मुंहं ते दोस्त बि उंगारो थियो पियो हुजे, 50 माण्हुनि जे मुंहं ते उल्टियूं शराब जूं पियो अचनि पियूं, गंदो थी वञे। मूंखे ॿुधाए इन खां वधीक ॿी कहिड़ी बदनामी आहे? इहो कहिड़ो फैशन आहे? इनखे अॼुकल्ह वॾ माण्हू पाई था चवनि, हर शराब न आहे त वॾो माण्हू ई कोन्हे को, शराब आहे त पोइ वॾो माण्हू आहे। चल अहिड़े वॾे माण्हू को रब पनाह ॾे, ख़ुदा हया ॾे, ख़ुदा मुस्तफ़ा जो सचो उम्मती बणाए। दुरूद पर मां ॻाल्हि खे हलायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक वसल्लम। हज़रत इमाम हुसैन आली मकाम सबको रज़ी अल्लाह ताला सिर मुबारक यज़ीद जे साम्हूं पहुतो आहे। चवनि था त यज़ीद जो ॾोर कोन हो, शराब पी हुसैन आली मकाम जो सिर ज़मीन ते थो रखे, पाण मथे वेठो आहे, हथ में काठी आहे, काठी खणी इमाम हुसैन आली मकाम जे ॾंदनि मुबारकनि खे ऐं चपनि मुबारकनि खे ऐं नक मुबारक खे हणी रहियो आहे ऐं चवे पियो त तोखे सज़ा मिली जो तो हक़ जे ख़लीफ़े जी मुखालफ़त कई आहे। अल्लाहु अकबर कबीरा। उते हिकिड़ो पुराणो सहाबी महबूब जो खादिम हज़रत अनस नाले मौजूद हो, जेको हुयो नंढी उमिरि जो, पर महबूब जे गुलामनि साहबनि में वरी सभिनी खां पिछाड़ी वफ़ात कई, छो त पोड़ो थी वियो हो। महबूब जे ज़माने में नौजवान हो ऐं हुज़ूर करीम जे ख़िदमत में हूंदो हो। उन जे लाइ रवायत में ईंदो आहे, उन यज़ीद खे चयो त पलीत इन्हनि चपनि खे लठियूं न हण, इन्हनि चपनि ते लकड़ियूं न हण, इन्हनि चपनि जे मथां लकुड़ न हण। मूंखे अल्लाह जो कसम आहे, मां इन्हनि जॻहुनि ते रसूलुल्लाह जा चप ॾिठा हा। महबूब करीम खे बोसा ॾींदे ॾिठो हो, अल्लाह जे हबीब खे चुमियूं ॾींदे ॾिठो हो। जंहिं जाइ ते ख़ुदा जो रसूल चुमियूं ॾे ऐं हबीब तूं हुन जाइ ते लकुड़ हणी, तोखे हया अचणु घुरे। चई त जेकॾहिं अनस तूं पोड़ो न हुजी हा, तोखे क़त्ल कराए छॾिया हा, पर तूं मुंहिंजे महफ़िल मां उथी वञ। हज़रत अनस फरमाए थो, मूंखे ख़ुदा जो कसम आहे, मां बि नथो चाहियां जो तुंहिंजे महफ़िल में वेहा त मथां ख़ुदा जो अज़ाब मुंहिंजे मथां बि नाज़िल थी पवे। जंहिं महिल समूरे जा समूरा दमिश्क जा माण्हू गॾु थिया, ज़ियाद बदलिहाद इब्न ज़ियाद बदलिहाद खे अॻे ई ख़बर हुई त माण्हुनि में रद्द अमल पैदा थींदो ऐं हज़रत हुसैन आली मक़ाम जे काफ़िले ख़ानदान खे ॾिसी माण्हू नाराज़ थींदा। तंहिंजे करे हुन अॻुवाती माण्हुनि खे पाबंद कयो, पर माण्हू जीअं जो ख़ुशामद वास्ते आया, किताबनि लिखियो आहे त जेतिरा बि माण्हू आया उन सभिनी जे ज़ुबान ते लफ़्ज़ हा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। ऐं हर हिकु बजाए इन जे जो यज़ीद खे चवे हा त मुबारक थी, तोखे शाबस आहे, तो भलो कमु कयो आहे। कंहिं बि दमिश्क जे माण्हू ईअं कोन चयो, हर हिकु माण्हू ईअं चयो अल्लज़ीन युज़ून अल्लाह व रसूलहू लानहुमुल्लाहु फिद्दुनिया वल आखिरत व अअद्द लहुम अज़ाबम मुहीना। कुरान पाक जी आयत तिलावत कयूं, उन जी माना ही आहे त जेके माण्हू अल्लाह खे ऐं अल्लाह जे रसूल खे ईज़ाइन था, अल्लाह पाक हुननि ते हिन दुनिया में बि लानत कई आहे, आख़िरत में बि लानत कई आहे ऐं आख़िरत जे लाइ हुननि जो दर्दनाक अज़ाब ख़ुदा ताला तयार करे छॾियो आहे। ओ यज़ीद, तो नबीअ जे ख़ानदान खे सताए, नबीअ जी दिलि ॾुखाई आहे, फातिमत ज़हरा खे सतायो आहे, हैदर इकरार खे सतायो आहे, तो कहिड़ी चङ मुर्सी कई आहे, तोखे ख़ुदा पाक जी लानत हुजई। माण्हुनि परवाह कान कई, हक़ जो कलमो चई छॾियो। हाणे हिकिड़ो फ़र्क़ु मां तव्हांखे थोरो ॾसां, तो फ़र्क़ु दिमाग़ में विहारियो त पोइ अॻिते हलो। यज़ीद जो पाए तख़्त किथे हो? दमिश्क में। किथे अदा? ॾाढे चओ मुल्क हिकिड़ो ई हो, हुसैन आली मक़ाम जंहिं मुल्क में शहीद थियो, इलाइक़े में, उन जे भर में वॾो शहर हो कूफो। कहिड़ो वॾो शहर हो? कूफो ऐं दमिश्क, इहो विच ते मुफ़ासिलो आहे, मंज़िलूं आहिनि। हाणे कूफे जा माण्हू कहिड़ा हुआ? कूफिन काग़ज़ लिखियो विझी विच अलाह, असीं ताबिअ तुंहिंजा तूं असांजो शाह, पोइ कर हेॾे त तख़्त ताबिअत हुजे। हुसैन आली मक़ाम खे घुरायूं, वरी जमल यज़ीद उनखे लालच ॾिनी आहे, लालच में सादा ख़त लिखण वारा हुसैन सां विढ़ी पिया।
कंहिंखे रहे जी हुकूमत जो लालच मिली, कंहिंखे इनाम जी आछ जी लालच मिली, कंहिंखे सोन चांदीअ जी लालच मिली। हुसैन अली मकाम ख़त खणी ॾेखारे पियो, ओ फलाणा तो ख़त लिखियो हो, ओ फलाणा तो ख़त लिखियो हो, हे तुंहिंजो ख़त आहे, मां तुंहिंजे सॾ ते आयो आहियां, हाणे तूं यज़ीद ॾांहुं वञी रहियो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त मुंहुं फेराए इमाम खे तीर हणण लॻा। कूफे जा माण्हू इमाम जा मुखालिफ़ थी पिया ऐं कूफे जा माण्हू दावती बि इमाम जा हुआ, पर वरी बि दमिश्क जे माण्हुनि खे शाबस जो यज़ीद खे रूबरू हक़ जो कलमो पिया चवनि। फ़र्क़ु ज़ाहिर थियो बा। शाम जा माण्हू, दमिश्क जा माण्हू अगरि त यज़ीद जा रईयती हा, अगरि त यज़ीद जे पुठियां हा, पर इमाम हुसैन आली मक़ाम जे सिर खे ॾिसी, इमाम हुसैन आली मक़ाम जे लुटियल काफ़िले खे ॾिसी यज़ीद ते फिटकार कयो। कूफे जे माण्हू लालच में अची करे इन उमेद ते हा त यज़ीद वटि वेंदासीं, असांखे लालच में उमेद इनाम मिलंदो। जंहिंमहिल हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में रद्द अमल ज़ाहिर थी पियो त यज़ीद दिल में सोचो बड़ा है त मूं वारी बादशाही लोॾे में अची वई, रईयत त फिरी वई। कूफे जा माण्हू छोकिरा पाए तख़्त मुंहिंजो जेको आहे उतो जा माण्हू फिरी विया। दमिश्क ऐं शाम जो मुल्क तमामु वॾो आहे। हाणे छा कया? अहिड़ी अटकल कया जंहिं अटकल जे करे मुता दाग लहे। समझो था अलाए न? समझो था बा? टिको लाहिया पाण तां, दाग लाहिया त जे माण्हुनि खे ख़बर पए त मुंहिंजो ॾोह कोन हो, इब्न ज़ियाद जो ॾोह हो, शिमिर जो ॾोह हो, इब्न साद जो ॾोह हो, ॼन जो ॾोह हो, मुंहिंजो ॾोह कोन हो। हाणे हिन लालची अटकलीअ बदमाश छा कयो जो उते इमाम साहब जे सिर खे रखी सिधो पंहिंजे घर हलियो वियो। घर वञण खां बाद में पंहिंजे ज़ालुनि खे चयईं, पंहिंजे भेनरुनि खे चयईं, पंहिंजे धीअरुनि खे चयईं, पंहिंजे घर जे भातुनि खे चयईं त कारा कपिड़ा कयो। छा कयो? थकिजी पिया हो छा? मूंखे वर्दी जो छा कयो? सभई तो छा कयो? कारा कपिड़ा कयो, कारा। पोइ छा कयो? पोइ मथा उघाड़ा कयो। भला पोइ छा कयो? पोइ तव्हां हावेली खां पिटी जूं कुटियूं जूं ॿाहिरि निकिरी अचो। पोइ छा कयो? पोइ तव्हां हज़रत ज़ैनब खे अची चओ जेका हुसैन जी भेण आहे, ओ प्यारी ज़ैनब यज़ीद जो ॾोह कोन हो, हे इब्न ज़ियाद जो ॾोह हुआ, इब्न साद जो ॾोह हुआ, शिमिर जो ॾोह हुआ, असांजो ॾोह ई कोन हो। असांखे तुंहिंजो ग़म आहे, असां तुंहिंजो मातम था कयूं, असां तव्हांजे लाइ पिचूं था पिया, असां तव्हांजे लाइ रोरूं था रड़ूं था पिया। रोईंदो हो जंहिंखे ॾुख हूंदो आहे त जेकॾहिं असां ॾिसो तुंहिंजे पारां रोरूं था, असांजो विच ते ॾोह आहे कोन को। यार वो चाल चलियो इन जे लाइ त मुंहिंजे मथां दुनिया जी मलामत लहे। माण्हुनि जी मलामत लहण लाइ पंहिंजूं धीअरूं, पंहिंजा माइट, पंहिंजूं भेनरूं, पंहिंजूं ज़ालूं ॿाहिरि वठी करे कारा कपिड़ा पाराए मथा उघाड़ा करे मायूं पिटी जूं कुटी जूं आयूं ऐं पाण बची चई ओ इमाम ज़ैनुल आबिदीन मुंहिंजो कसूर कोन हो, मां रुॻो एतिरो चयो हो त गिरफ़्तार करे अचो, पर हिननि ज़ुल्म कयो आहे, मुंहिंजो को बि हिन में कसूर कोन्हे को। मां तव्हांखे अॻे दफ़े बि ॿुधायो आहे, वरी बि ॿुधो। हज़रत बीबी ज़ैनब सलामुल्लाह अलैहा खे इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था मुंहिंजी पुफी मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻाल्हायां। अल्लाह मुंहिंजी तूं पुफी आहे, मूंखां उमिरि में वॾी आहे, हे मायूं तो वटि आयूं आहिनि कारा कपिड़ा करे मथा उघाड़ा करे पिटनि थियूं, मूंखे इजाज़त ॾियो त मां ॻाल्हायां। बीबी साहिबा फरमाए थी पुटड़ा तोखे इजाज़त आहे तूं सां ॻाल्हा। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन छा चयो आहे? दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो मोहम्मद वालिही वबारिक वसल्लम अलैहि। इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाइनि था पिया त ख़त लिखण वारा बि तव्हां, पाणी बंदि करण वारा बि तव्हां, वेहण वारा बि तव्हां, मुंहिंजे भाउरनि खे बाबे खे शहीद करण वारा बि तव्हां, हुकूमत बि तव्हांजी, रईयत बि तव्हांजी, गवर्नर बि तव्हांजा, उन खां बाद में मुंहिंजे बाबे जे जिस्म ते घोड़नि डोड़ाइण वारा बि तव्हां, जिस्म पाक जे हॾनि खे चूर करण वारा बि तव्हां, असांखे करबला खां कूफे ते गिरफ़्तार करे आणण वारा बि तव्हां, कूफे खां शाम ते गिरफ़्तार करे आणण वारा बि तव्हां, वरी हाणे कारण कपण करण वारा बि तव्हां, मथल उघाड़ करण वारा बि तव्हां, पिटण कुटण वारा बि तव्हां। पोइ ॿुधायो त भला असांजो कातिल केरु आहे? पोइ ॿुधायो असांजो कातिल केरु आहे?
घुरायो भी तव्हां, रैयत बि तव्हां जी, पाणी बि बद तव्हां कयो, शहीद बि तव्हां असांखे कयो, मारियो बि तव्हां, जिस्म ते घोड़ा बि डोड़ायो, असांखे कैदी बनाए 3 मंज़िलूं करे हिते आंदो अथव, वरी कारा कपिड़ा करे मथो भाड़ो करे कुटियो बि तव्हां सां, बाक़ी असांखे शहीद कंहिं कयो आहे। इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मां ॿियो कुझु को नथो कयां, मां उहाई ॻाल्हि थो कयां जेका काल्ह मुंहिंजे पुफीअ कई। मां ज़ैनुल आबिदीन बि दुआ थो घुरां, या इलाहुल आलमीन जेके हुसैन जा कातिलनि तन खे क़यामत ताईं पियो रोवार जाए। हुसैन जो जन पाणी बंदि कयो आहे तंहिंखे क़यामत ताईं कारा कपिड़ा कराइजा। हुसैन जा जेके कातिलनि तन जा मथा उघाड़ा कराइजा। हुसैन जा जेके कातिलनि मुंहिंजा मौला तंहिंखे रुसवा कजा, उनखां मस्जिदूं छॾाइजा, या अल्लाह उनखां क़ुरान फिटो कराइजा, उन्हनि जे मुंहं मां नूर जी रोशनी कढी छॾिजा, हुसैन वारी सुन्नत ऐं तरीक़ो फिटो कराइजा। ऐं मुंहिंजा मौला उहे कपिड़ा ॾिजाण जेके यज़ीद वारा हा। मां ॿियो कुझु को नथो कयां, एतिरो कयां थो त क़यामत ताईं तव्हांखे दुनिया सुञाणे। ओ मुस्लमानो, मां तव्हां खां पुछां थो, अव्हां ख़ुदा ताण मूंखे ॿुधायो त सोहणे ज़ैनुल आबिदीन जी दुआ क़बूल थी या न क़बूल थी? पार पता लॻनि था, निशान मिलनि था, ट्रपड़ लभनि था, न ज़िक्र क़ुरान में, न ज़िक्र हदीस में, न ज़िक्र कंहिं फ़िक़ह जे किताब में, न कंहिं मसइले में। हिननि जे मज़हब जो बुनियाद ई कोन्हे को, ॻोल्हे झंडे में लॻो वञे। छा में अबा तव्हां बि ख़ुशि न थियो, शाहपुर जो बि दसूं भरे वियारो। ॾिसी था अचूं, ॾिसी अचो इमाम खे ॾिसी था अचो, वरी छा चवे, अरे ओहो अली साईं, अरे ओहो हुसैन साईं, ओहो इमाम ज़ैनुल आबिदीन साईं। अबा हाजी इब्राहिम दुरोही तव्हांजो ॾिठल हूंदो, पोइ किथां ईंदो चवंदो ओहो हाजी इब्राहिम, चवंदो या न? हाजी यार मोहम्मद तव्हांजो ॾिठल हूंदो, चवंदो बाबा ओहो हाजी यार मोहम्मद, हाओ या न साईं? वॾेरो मोहम्मद जुमन तव्हांजो ॾिठल हूंदो, अवां ॾिसंदो चवंदो ओहो वॾेरो साहब, सुञाणंदो न बाबा? भला जे तव्हांजा ॾिठल ई न हूंदा ओहो कंदो? हाणे जेके झंडे में बूथ मथे ओहो अली, पुछो जे ख़बर तूं अली जा हथ धोराई रहे जा, ओहो हुसैन तुंहिंजो हुसैन ॾिठल हो छा, ओहो ज़ैनुल आबिदीन तुंहिंजो इमाम ज़ैनुल आबिदीन ॾिठल हो छा, तुंहिंजो अली असगर ॾिठल हो छा? ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, जहिड़ा झंडे ठाहिण वारा निभागा, अहिड़ा वरी रौशे सोजा ॾिसण वारा। मां थो चवां अव्हांजो बि ॾोह कोन्हे को, रुगो मायूं बंदि थियनि, मायूं हराम जेको वञे, आहे या न आहे? अबा 300 आहिनि मायूं त 150 आहे मर्द। जेकॾहिं मायूं बंदि थियनि त मोमिन हिकिड़ो बि न वञे। हुसैन जे करे को कोन थो वञे, करबला जे करे को कोन थो वञे, ज़ैनुल आबिदीन जे करे कोन थो वञे। इहे फास फाजरा फासिका रनूं सुर्खियूं पाउडर हणी गॾु थू थियनि, पोइ फासिक फाजर रनुनि जो मेलो ॾिसण वञनि था पिया। पंहिंजो त ईमान चट, पर ख़ल्क़ जो बि ईमान चट आहे। दुआ कयो ख़ुदा ने फितने खां पनाह ॾे। हाणे ताज़ो मां टियों विस्मो जे दोस्त हाजी यार मामा जे ॻोठ कम हो, मूंखे ॿेहर पियो वञा। गाजी अहमद जे भर में हिकिड़ो बस स्टॉप आहे जंहिंजो नालो आहे मशाइख, मेन रोड ते आहे। उतां जो गाॾी असांजी मटी तो मशाइख स्टॉप ते हिकिड़ी झंडी खुटी पई आहे। उतां जो मां गाॾी फेराई त ॾिसां त झंडीअ जे हेठां 20-30 माण्हू बीठा आहिनि, बूथ मथे। ड्राइवर खे चयुमि गाॾी त झकी कर, हा साईं। पुछा कयोसि ॿियो छा आहे अबा? चंबड़ में त इमाम आयो आहे, हिते भला केरु आयो आहे? कि हिते ॿियो त कुझु कोन्हे, कि इमाम जी घोड़ी बीठी आहे हिते। इमाम जी घोड़ी बीठी आहे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पाण हिते मशाइख में घोड़ी छॾे इमाम साहब चंबड़ वियो आहे, मोटंदो वरी पोइ तो चढ़ी घर जो ख़ल्क़ जो खानो ख़राब थियो आहे। अॼु वरी मूंसां हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई त मक़सूद जे भर में शाहपुर में बि निकितो आहे। शुक्र जो अला शहर में कॾहिं ईंदो, मां सम्झां थो ॼाण हिते बि आयो, पर इंशाअल्लाह ताला महीने खां पोइ वरी सभु इमाम ख़ैर जो कोई मोटी ईंदा। अलाह हिदायत करे बाबा, आमीन बि कयो यार।
कुछ सुधरो मुसलमानों, कुछ सुधरो, अकीदो पंहिंजो पक्को कयो, ईमान पंहिंजो पक्को कयो। अञा त दज्जाल कोन आयो आहे, दज्जाल ईंदो पोइ त ख़ल्क़ कढ लॻी पवंदी। हेठि रुॻो झंडीअ जो नालो शुरू थी वियो आहे। मुंहिंजा दोस्त वरी इमाम सगोरा बेड़ा जो सिज लहे थो पोइ था ॾिसण में अचनि, बल्ब ॿरे थो पोइ था नज़र अचनि, न को मजहब जो नज़र था अचनि, न को ॾींहं जो, न को बग़ैर बत्तीअ जे। बत्ती ॿरे थी पोइ इमाम ज़ाहिर थो बीठो आहे, छो अची ख़ल्क़ जो खानो ख़राब थियो आहे। अल्लाह पाक शल हिदायत करे। अदा इमाम सूहे मदीने में थो या मक़सूदे में? ॻाल्हायो भाउ, इमाम सूहे मके पाक में थो या चंबर में? 14 सदियूं गुज़रियूं, 1400 साल न मके में नज़र आयो, न मदीने में नज़र आयो, न करबला में नज़र आयो, न बगदाद में, भला ठहियो सिंध में भिट शाह ते नज़र अचे हा, हज़रत मखदूम सरवर नूह ते नज़र अचे हा, लारी शरीफ में नज़र अचे हा, पीर साईं सरदार जे दरगाह ते नज़र अचे हा, कलंदर शहबाब ते नज़र अचे हा। किथे त अचे हा न जेको ख़ानदान इमाम हुसैन जा बचड़ा हुन जे तरीक़े वारा, उते नज़र कोन आहे फिरी गिरी लगारनि जे ॻोठ में। लगारी आहे त कोन को हिते, घणो करे कोन हूंदा, घटि हूंदा। वतायो फ़कीर ॿुधो न आओ त कयो, असांजो सदर बि लगारी अथव, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वताए फ़कीर खे ताजपुर वारा नवाब जेके आहे, ताजपुर वारा कावड़िया छा ते फ़कीर ते जेल में विधोसि। समझो था आहे न, लगारी मुंहिंजा दोस्त बि आहिनि, जमायती बि आहिनि, उन्हनि जे लाइ कोन थो चवां। फ़कीर खे विधो जेल में, फ़कीर जेल में जो पइजी वियो त 15 ॾींहं जेल में पियो। माण्हू चङा अची ॻोठ जा पिया, अरे फ़कीर आहे, ग़रीब आहे, छॾियो। मस मस फ़कीर जी जान छॾायो। फ़कीर निकितो ॻोठ पियो वञे, मुक़ाम जे भरमा लॻियो त फ़कीर जो वियो त पुछबो माण्हू मरी वियो, ताज़ी क़बर ठही पई। फ़कीर जी क़बर ते बीठो, चए अब्बा जेकॾहिं सही अदा त अलाह जी रहमत हूंदई, जेकॾहिं को समात रहा त अलाह जी रहमत हूंदई, भला जेकॾहिं को ॿियो करो चओ त अलाह जी रहमत हूंदई, पर जे लगाई आहे त लख लानत हुजे बेड़ा। समझ में आई ना ॻाल्हि? फ़कीर खे सतायो हो न, सो हे बि क़ौम जो नालो कढायो आहे। इमाम साईं न को मके में, न को मदीने में, न को करबला में, अॼु लगारी ॻोठ में रखा। अलाह शल हिदायत करे, सभु लगारी अहिड़ा कनि, भला भला लगारी बि आहिनि। क़ौम में भला बि ढिला बि थींदा आहिनि, थी सघे थो मुंहिंजे क़ौम में बि कहिड़ा लगारनि जहिड़ा हुजनि। अलाह पनाह ॾे, ज़रूरु पढ़ंदा ॻाल्हि ॿुधंदो। सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम अलैहि। दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, इनमां साबित थियो त हुसैन आली मक़ाम जा कातिल बि कूफी, चओ कातिल बि, ॾाढे चओ कातिल बि कूफी। इमाम साहब सां बेवफ़ाई करण वारा बि कूफी, घुराइण वारा बि कूफी, त शहीद करण वारा बि कूफी, त वरी पिटण कुटण वारा बि, कारे कपिड़े करण वारा बि, मथे उघाड़े करण वारा बि, इमाम साहब जे लाइ ज़ाहिरी रड़ियुनि ताहुन करण वारा बि कूफी। इहो यज़ीदी टोलो आहे, यज़ीद ने पिटियो कुटियो पे इमाम साहब जे मथां पंहिंजी मयार हलाइण ख़ातिर। यज़ीद जो जे माण्हू मूंखे थुकूं न हणनि, बहरहाल जेतिरा ॾियारा अल्लाह खे मंज़ूर हो। हुसैन आली मक़ाम जो सिर यज़ीद वटि आहे। यज़ीद आख़िरी टाइम ते सिर मुबारक खे मदीने रवानो कयो आहे। सोनी जैसा रवानो कयो त जो नालो हज़रत नुअमान बिन बशीर सचो रज़ी अल्लाह ताला। ऐं नुअमान बिन बशीर हाणे हे आल बैत जो काफ़िलो तुंहिंजे हवाले आहे। हिन काफ़िले खे इज़त सां, वक़ार सां, शरफ़ सां वठी वञ। हे 25 फ़ौजी तुंहिंजे हवाले आहिनि, 25 फ़ौजनि जो दस्तो तोसां सारणा। ही काफ़िलो इमाम साहब जो मदीने पहुचाए, मंज़िल मदीने पाक जी तरफ़ रवानी थी आहे। जंहिं महिल मदीने काफ़िलो रवानो थियो आहे त नुअमान बिन बशीर थो चवे, ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन अव्हांखे जिथे रहणो हुजे मूंखे ॿुधाइजो, मां तव्हांखे रहाईंदुसि। जिथे आराम करणो हुजे उते तव्हांखे आराम कराईंदुसि। जिथे तव्हांखे खाइणो पीअणो हुजे उते तव्हां तरसजो, मां तव्हांखे खाराईंदुसि पीआरींदुसि। छाजे करे? जो मां रसूलुल्लाह खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हो, जो तव्हां सां प्यार कंदो हो, अहल बैत सां प्यार कंदो हो। मां यज़ीदी न आहियां, पर यज़ीद मुंहिंजी ड्यूटी लॻाई आहे। मुंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती आहे जो मां आले रसूल जे ख़िदमत में मदीने पाक वञी रहियो आहियां। किताबनि में ईंदो आहे जंहिं महिल काफ़िलो रवानो थियो आहे, रस्ते ते काफ़िले में मुंहिंजा प्यारा दोस्त वेंदे वेंदे वाट ते तो यहूदनि जो बुत खानो अचे थो। सभई जो सुभान अल्लाह।
यहूदन जे बुतखाने जे भर मां जमल काफ़िलो रवानो थियो आहे उन काफ़िले जे रवानो थियण वारे टाइम ते हिकिड़ो यहूदन जो जेको चङो क़ौमी सरदार हो वो ॿाहिरां बीठो आहे पादरी आहे यहूदन जो चङो मुड़ुस आलिम हो दरवाज़े ते ॿाहिरि बीठो आहे जमल नोमान बिन बशीर जे क़ियादत में इमाम ज़ैनुलाब्दीन जो काफ़िलो हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जो काफ़िलो आल बैत जो काफ़िलो बुतखाने जे भर मां लॻियो आहे उन जी जमल काफ़िले ते नज़र पई त मतलब बिहारी महिरबानी करे 2 मिंट बीहो बीठा छा है मूंखे एतिरो ॿुधायो त ही काफ़िलो कंहिंजो आहे ऐं इहो नेज़े ते जो सुर तव्हां खयो था वञो हाणे नेज़े में त कोन्हे को हाणे तव्हां हुनखे इज़त सां पालकी में रखियो आहे पर सुर अजीब क़िस्म जो आहे मां पंहिंजे जीअ जो मंदर मां निकितो आहियां बुतखाने मां निकितो आहियां अवांजो काफ़िलो तमामु परे खां पिया आयो मुंहिंजी काफ़िले ते नज़र पई मूंखे काफ़िले में ॿियो कुझु नज़र न पिया आयो जंहिं जाइ ते हुसैन इन शख़्स जो सिर रखियल आहे अलाए केरु आहे इन सिर जे मथां हिकिड़ी नूर जी लाट निकिती जेका मां आसमान ते मथे बुलंद ॾिठी आहे जीअं जीअं काफ़िलो वेझो थींदो आयो त उन नूरानी लाट में मूंखे अल्लाह जे मलाइकनि जी फौज नज़र आई ऐं मूंखे जंहिंमहिल वेझो काफ़िलो आयो आहे त उन वेझे काफ़िले जे भर में मां ॿुधो आहे त उन काफ़िले जे सालार जो हथ में सिर आहे उन जा चप चुरी रहिया आहिनि मूंखे महसूस पियो थियो त ईअं पियो थियो वसयअलमुल लज़ीन ज़लमू अय्य मुनक़लबिन यनक़लिबून क़ुरान शरीफ़ जी आयत पढ़ंदो पियो अचे त अनक़रीब ख़बर पइजी वेंदी जेके ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे कीअं था अल्लाह जे साम्हूं पेश कनि ऐं कीअं थो ख़ुदा इम्तिहान वठे मूंखे ॿुधाए पियो कंहिंजो काफ़िलो आहे कंहिंजो सिर मुबारक आहे केरु आहे हिनखे कहिड़े ॾोह में मारियो वियो आहे मुंहिंजा दोस्त इमाम ज़ैनुलाब्दीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हे ग़रीबुल वतन हुसैन आहे जे कहिड़ो हुसैन जे पीउ जो नालो छा हो जे पीउ जो नालो अली जे अली कहिड़ो जे जेको मोहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी हो जे हिन जी माउ जो नालो छा हो जिन जी माउ जो नालो फातिमत ज़हरा जे फातिमा कहिड़ी जे उहा फातिमा जेका मोहम्मद जी लाडली न्याणी हुई जे तव्हांजी माना ईअं चओ त हे नबी करीम जो आख़िरी नबीअ जो ॾोहिटो आहे जे हाओ जे यार अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे कंहिं मारियो आहे जे उन्हनि मारियो आहे जेके ज़ाहिरी चवंदा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे भरण वारा आहिनि उहो ससु थो चवे त यार ॻाल्हि ॿुधो मां जेको माण्हू आहियां मां आहियां हज़रत हारून अलैहिस्सलाम जे औलाद मां कंहिंजे औलाद मां ॾाढा ग़लति कंहिंजी औलाद मां मूसा अलैहिस्सलाम जो भाउ आहे हारून अलैहिस्सलाम मां हारून जी औलाद में जो आहियां हारून खां वठी करे मूं ताईं 70 पीढ़ियूं गुज़री वयूं आहिनि घणियूं पीढ़ियूं साईं मां जेको आहियां सो 70 पीढ़ी आहियां 70 पीढ़ियूं आहियां 69 पीढ़ियूं ॿियूं आहिनि हारून जे ख़ानदान मां 17 माण्हू मां आहियां पर ख़ुदा जो कसम आहे अॼु ताईं यहूदी मुंहिंजा पेर चुमंदा आहिनि अॼु ताईं मुंहिंजा हथ चुमंदा आहिनि मूंखे नज़राना ॾींदा आहिनि मूंखां दुआऊं घुराईंदा आहिनि मूंखे पंहिंजो रूहानी पेशवा ठाहियो अथनि अरे 70 पीढ़ियूं गुज़री वियूं यहूदी मुंहिंजो अदब था कनि अवां ॿी पीढ़ीअ में नबीअ जो ॾोहिटो मारे विधो आहे अवांजो कहिड़ो हाल थींदो ओ ज़ैनुलाब्दीन महिरबानी कर इन जवान जो किसो त मां अंजील में बि पढ़ियो आहे तौरात में बि पढ़ियो आहे आसमानी किताबनि में बि पढ़ियो आहे अॼु की रात मुंहिंजा महिमान थियो इमाम ज़ैनुलाब्दीन जी दरख़्वास्त क़बूल कई आहे सुबुह जो उहो यहूदी घुराए पंहिंजा समूरे जा समूरा ॻोठ वारा इमाम ज़ैनुलाब्दीन जे हथ ते मुस्लमान थी थो पवे इस्लाम क़बूल थो करे पियो चवे थो त मूंखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इहा शर्फ़ नसीब कयो आहे जो आख़िरी नबीअ जे ॾोहिटे जो सिर मुबारक ॾिसी इमाम ज़ैनुलाब्दीन जे फर्ज़ंद मुबारक जे हथ ते इस्लाम थो क़बूल कया ऐं मूंखे ख़ुशी आहे जो अहिड़े नबी करीम जे दीन ते मां आयो आहियां जंहिं नबीअ जी तारीफ़ असांजो मूसा नबी बि कंदो पियो वियो सलात पर त ॻाल्हि बाक़ी बुरी कया अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबीना मौलाना मुहम्मद वालिही व बारिक वसल्लम अलैहि इमाम ज़ैनुलाब्दीन सईद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन सॼे ॻोठ खे मुस्लमान बनाए हज़रत हुसैन आली मक़ाम जो सिर मुबारक जंहिं मदीने पाक में पहुतो आहे मदीने तैयबा में महबूब पाक जी घरवारी रहंदी हज़रत बीबी उम्मे सलमा सचो रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾाढे जो रज़ी अल्लाह ताला अन्हा इहा तोखे विच ते ॻाल्हि ॿुधाए छॾियां त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
हिकिड़े ॾिहाड़े उम्मे सलमा जे हवाले बोतल कई ही बोतल ऐं उम्मे सलमा मुंहिंजी घरवारी के लब्बैक या रसूल अल्लाह ए शीशो संभाले रखजा। हाज़िर साईं महबूब जी घरवारी आहे। महबूब जो शीशो हथ में खणी संभाले ॾिठई त शीशे में अंदर मिट्टी पई। छा पियो वञा? नबी पाक अलैहिस्सलाम खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह शीशे में मिट्टी आहे, इहो छो ॾिनी अथव? आहे कहिड़ी ॻाल्हि? खुदा जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाए थो ओ उम्मे सलमा मां दुनिया छॾे वेंदुसि, हिन दुनिया में मुझे वजह का बाद में मुझी बीबी फातिमा तो ज़हरा बनी वेंदी, अली मुर्तज़ा भलियो वेंदो, मुंहिंजा चार यार सगोरा भी जान छॾे वेंदा। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम हिते हाणे करबला जे मैदान में वेंदो, शहीद थींदो। हिन मिट्टीअ जो मतिलबु इहो आहे तूं रोज़ ॾिसजां जंहिं ॾिहाड़े पाण ई पाण मिट्टी फिरी रद्द थी वञे उन ॾींहुं सम्झजां त मुंहिंजो हुसैन शहीद थी वियो। इहा मिट्टी तोखे रद्द थियण नज़र ईंदी। हाणे मिट्टी आहे पर अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहा मिट्टी फिरी पाण ई पाण खून थी वेंदी। पोइ जॾहिं खून थी वञे तंहिं तूं उम्मे सलमा महसूस कजां त मुंहिंजो बच्चो हुसैन शहीद थी वियो। पर मां तोखे इन जे लाइ थो ॿुधायां त उन ॾिहाड़े तूं सब्र कजांइ, मुंहिंजे रोज़े ते अची मुंहिंजे हुसैन जे लाइ दुआ घुरजां त अल्लाह पाक मुंहिंजे हुसैन खे अजर बि अता फरमाईंदो त सब्र बि अता फरमाईंदो। हाणे उहा बीबी उम्मे सलमा ज़िंदा। हाणे मां इहो मसइलो तव्हां खां पुछां थो त नबी करीम खे पंहिंजे उम्मत जे मरण जी ख़बर आहे या न आहे? त केरु कॾहिं मरंदो केरु कॾहिं न मरंदो, कंहिंजी हयाती केतिरी आहे कंहिंजी केतिरी हयाती न आहे। आम तरह सां चवंदा आहिनि अल्लाह खां सवा कंहिंजे मौत जी कंहिंखे ख़बर कान्हे का। अल्लाह खे हक़ीक़ी इल्म आहे, वाकई ख़ुदा खां सवा ॿिए खे ख़बर कान्हे का। पर जे अल्लाह कंहिंखे पंहिंजे इल्म मां अता करे त ख़ुदा जी मर्ज़ी आहे। रब करीम पंहिंजे महबूब खे इल्म अता कयो आहे। त बीबी साहिबा खे ख़बर पई जंहिंमहिल मदीने शरीफ में काफ़िलो पहुतो आहे, किताबनि में ईंदो आहे त मदीने शरीफ में 5 दफ़ा रोज़ राड़ो थियो, वरी कॾहिं बि एॾो रोज़ राड़ो कोन थियो। 5 दफ़ा, 5 दफ़ो आख़िरी दफ़ो हो। उहे 5 दफ़ा कहिड़ा दुरूद पर तबाह तो गल कंदो मोहम्मद वालिही वसल्लम वरी ॿियो दफ़ो सलात बुलंदा 5 दफ़ा मदीने शरीफ। कहिड़ा 5 दफ़ा? पहिरियों दफ़ो उहो ॾिहाड़ो हो जंहिं ॾिहाड़े मुंहिंजे महबूब दुनिया छॾी। अल्लाह अल्लाह दोस्तो अज़ीज़ो असांजो नबी हयातुन नबी, चओ असांजो नबी तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, तू ज़िंदा है वल्लाह, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले, मेरे चश्मे आलम से छुप जाने वाले। सभई जो असांजो नबी ज़िंदा नबी। पर आख़िर दुनिया मां पाण करीमन बुरको मिटायो आहे। मुंहिंजा दोस्त महबूब पाक जे विसाल खां पोइ असहाबनि सबूरनि पंहिंजा अक़ल विञाए छॾिया। अमीर उमर जहिड़ो जवान जेको दिलेर आहे, जेको बहादुर आहे, जेको हौसले वारो आहे, हबीबन करीमन जे विसाल जी जंहिंमहिल ख़बर पई आहे हज़रत अमीर उमर मां जो हौसलो विञाए वेठो आहे। एतिरे क़दुरु हौसलो विञाए जो तलवार हथ में कढी उघाड़ी तलवार करे बीही रहियो आहे। चवे थो त जंहिं बि चयो पाक गुज़ारे वियो उनजो सिरो कलम कंदुसि मुंहिंजो नबी ज़िंदा नबी। मुंहिंजा दोस्त मुंहिंजे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी ॾाची आहे। हुज़ूर उन ते सुवारी कंदा हुआ। महबूब जी ज़ात बाबरकात विसाल कयो आहे। ॾाची वेही रही उथे कान पई, रड़ियूं जो शुरू कयई। अची सॼो मदीने जो माण्हू गॾु थिया आहिनि, उनखे का हुजनि दाना ॾियनि, पर ॾाची बस कान पई करे। हदीस पाक में ईंदो आहे 3 ॾींहं 3 रातियूं रड़ियूं कंदे कंदे ॾाची मरी वई। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जे सवारीअ जो गॾु हो। पाण करीम उन गॾ ते सवारी कंदा हुआ। महबूब जे विसाल खां पोइ गॾु मदीने पाक में भॼंदो वञे। कमल हेॾे डोड़ी वञे, कमल हेॾे डोड़ी वञे, कमल शहर खां ॿाहिरि वञे, कमल शहर में अंदरि अचे। हदीस पाक में ईंदो आहे डोड़ी डोड़ी उन गॾ मुबारक खे मदीने पाक जे खूह में खणी ठपो ॾिनो। उते वीचारो